शेखुल हदीस व तफसीर हजरत मौलाना उस्ताद अब्दुल हफीज फुलपोटो साहब जन जैन जोन करीब इंशाअल्लाह खुसूसी खिताब थींदो तव्हांजे साम्हूं स्टेज ते मौजूद आहिनि हजरत मौलाना उस्ताद अब्दुल हफीज फुलपोटो साहब नारन जी गूंज में नीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। मुझा मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जा लखें किरोड़े एहसान जै मालिक साईं तवां असांखे अॼोके हिन भलारे ऐं बरकत भरे प्रोग्राम में आणे करे पंहिंजे पाक कलाम जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। दुनिया में खोड़ सारियूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं कंहिंखे पुट ॼमंदो आहे त उनखे माण्हू मुबारकूं ॾींदा आहिनि त मुबारक हुजे अल्लाह तोखे पुट ॾिनो आहे। के पुटनि जे ॼमण ते ख़ुशियूं कंदा आहिनि। के माण्हू वरी पुटनि जी सुन्नत तोहरो कराईंदा आहिनि, उन ते ख़ुशी कंदा आहिनि, माण्हू उन्हनि खे मुबारकूं ॾींदा आहिनि।
जेकॾहिं माण्हू पंहिंजा पुट परणाईंदा आहिनि निकाह कराईंदा आहिनि त इहो बि उन्हनि जो ख़ुशीअ जो ॼाणो हूंदो आहे माण्हू उन्हनि खे मुबारकूं ॾींदा आहिनि पर इहे ख़ुशियूं सभु घटि आहिनि इन्हनि ख़ुशियुनि खां वॾी ख़ुशी इहा आहे जेका तव्हां थोरो वक़्तु अॻु में ॾिठी इहे ॿियूं सारियूं ख़ुशियूं दुनिया जूं ख़ुशियूं आहिनि ऐं हीअ ख़ुशी जंहिंखे अल्लाह तबारक व तआला जंहिंजे औलाद खे जंहिंजे बचे खे ही क़ुरान पाक वारी नेमत ॾे ऐं क़ुरान पाक वारी दौलत अल्लाह जंहिंखे ॾे हीअ वॾे में वॾी ख़ुशी आहे छो त हू दुनिया जूं ख़ुशियूं आहिनि उन जो तालुक़ दुनिया ताईं आहे पर जंहिंजे औलाद खे अल्लाह ही क़ुरान वारो ज़ेवर ॾिनो ही क़ुरान वारी नेमत ॾिनी क़ुरान वारी दौलत ॾिनी इन जो समरो उहो दुनिया में बि ॾिसे थो त क़ब्र में बि ॾिसे थो त आख़िरत में बि अल्लाह उनखे उन जो नतीजो ॾींदो तॾहिं रब साईं फरमाए थो कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन रब साईं फरमाए तो मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं पंहिंजे उम्मतनि खे मां रब जे बाननि खे हीअ मुबारक ॾे उन्हनि खे बिशारत ॾे मुंहिंजा रब साईं कहिड़ी उन्हनि खे मुबारक ॾियां कहिड़ी उन्हनि खे बिशारत ॾियां अल्लाह फरमाए थो चवे इन कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन चवे न अल्लाह तव्हांजे मथां फज़ल कयो रब तव्हांजे मथां रहमत कई अल्लाह तव्हांजे मथां मेहरबानी कई जो ही क़ुरान वारी दौलत ऐं क़ुरान वारी नेमत ऐं क़ुरान वारो खज़ानो तव्हांखे ॾिनई हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन रब साईं फरमाए थो दुनिया ऐं दौलत जेकॾहिं कंहिंखे मिली जेसीं ताईं उहो ज़िंदा उन दुनिया मां नफ़ो ऐं फ़ाइदो वठी सघे थो उन दुनिया मां सुख वठी सघे थो माल मिल्कत जेकॾहिं दुनिया में कंहिंखे मिली जेसीं ताईं ज़िंदा जेसीं ताईं जीअरो आहे उन मां सुख ऐं फ़ाइदो वठे थो पर ही क़ुरान पाक वारी दौलत अहिड़ी दौलत आहे ही क़ुरान पाक वारी अहिड़ी नेमत आहे जंहिं माण्हूअ खे अल्लाह ही क़ुरान वारी दौलत ॾिनी जंहिंखे रब ही क़ुरान वारी नेमत ॾिनी दुनिया में बि उन खे इज़त वारो बनाए थो ही क़ुरान क़ब्र में उन सां गॾु हलंदो क़यामत वारे ॾींहुं जेसीं ताईं उन खे जन्नत ॾे न पहुचाईंदो तेसीं ताईं क़ुरान उन क़ुरान वारे खे अकेलो न छॾींदो त मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो इहे सभु ख़ुशियूं दुनिया जूं ख़ुशियूं आहिनि पर मुबारक जे लाइक़ उहे नंढड़ा बच्चा आहिनि ऐं उन्हनि जा अबो अम्मा आहिनि जिन जे बचड़नि खे अल्लाह तबारक व तआला ही क़ुरान पाक वारी दौलत ऐं क़ुरान पाक वारी नेमत नसीब अता फरमाई दुनिया में असां न अल्लाह ॾिठो आहे न मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो आहे जेकॾहिं तव्हां असां ॾिठो आहे त ही रब जो क़ुरान ॾिठो आहे ऐं असां मुस्लमाननि जो इहो अक़ीदो आहे त ही क़ुरान अल्लाह जो किताब आहे ऐं रब हिन खे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल कयो आहे ऐं हिन क़ुरान पाक जे मथां ईमान वारनि जो मोमिननि जो मुस्लमाननि जो ईमान आहे पर ही क़ुरान पाक तव्हां ऐं असां ताईं जो पहुतो आहे जंहिं वक़्त में ही क़ुरान पाक मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थींदो हो तव्हां ऐं असां न हुयासीं जॾहिं ही क़ुरान पाक नाज़िल थींदो हो जॾहिं ही क़ुरान पाक लथो हो त उन वक़्त में मुहम्मद मुस्तफ़ा जा शागिर्द ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी हुया उहे सहाबा उन्हनि सहाबिन मां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु ही सहाबा इकराम जी मेहनत ऐं सहाबा इकराम जी कुर्बानी आहे जिन जे मेहनत ऐं कुर्बाननि सां ही क़ुरान पाक तव्हां ऐं असां ताईं पहुतो आहे पर ज़ुल्म जी इहा ॻाल्हि आहे ऐं वॾे में वॾी इहा बेइंसाफ़ी आहे जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी
अबू बकर सिद्दीक भी सहाबिया, उमर फारूक भी सहाबिया, उस्मान गनी भी सहाबिया, अली मुर्तजा भी सहाबिया है। तो उन सां गॾो गॾु जीअं इहे सहाबी आहिनि त अमीर मुआविया भी सहाबिया। पर ज़ुल्म जी या इंतिहा है जो तव्हां बार बार नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॿियनि सहाबियुनि जो उलमा खां शान ऐं बान तव्हां ॿुधंदा आहियो, पर शायद के हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शान में, हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मान में शायद के तव्हां घटि उलमा इकराम खां ॿुधो हूंदो। इन जे करे तकबीर, शाने मुस्तफा, शाने अमीर मुआविया, कातिबे कुरान अमीर मुआविया, नारे तकबीर। इन जे करे सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान में कुछ ॿ चार ॻाल्हियूं अवां जे आॾो अर्ज़ु रखंदुमि। ॿिया त ठहियो, पर मुस्लमान असांजा सुन्नी सादा सूदा मुस्लमान, उन्हनि जे ज़हन में भी इहा ॻाल्हि विहारी वई आहे त हज़रत अली साईं हज़रत अमीर मुआविया जी पाण में जंग थी आहे, इहे हिक ॿिए खां परे हुया। ऐं हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खिलाफ़ साज़िशूं, छो त अॼोको ही जहाड़ो जेको 22 रजब जो गुज़रियो न, इन जहाड़े ते हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात थी आहे। ऐं इन जहाड़े ते दुश्मनाने सहाबा, दुश्मनाने अमीर मुआविया कूंडनि जी रस्म मल्हाईंदा आहिनि, कूंडा न्याज़ कंदा आहिनि। ऐं अॻिते हली करे मां इन कूंडा न्याज़ जी बि तव्हां जे आॾो वज़ाहत कंदुमि त इहा छा आहे ऐं माण्हुनि खे छा ॿुधायो वियो आहे ऐं माण्हुनि खे छा सम्झायो वियो आहे ऐं उन्हनि जी असुल हक़ीक़त छा आहे। हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु को मामूली इंसान नाहे। ही कुरान पाक सहाबा इकराम जे शान सां भरियो पियो आहे। जे हिन कुरान में अल्लाह काथे चवे थो त मां अल्लाह उन्हनि खां राज़ी आहियां, उहे मां रब खां राज़ी आहिनि। काथे हिन कुरान में अल्लाह ईअं चवे थो त मां उन्हनि जे दिलनि ते ईमान खे लिखी छॾियो आहे। ऐं काथे कहिड़े अंदाज़ में, काथे कहिड़े अंदाज़ में कुरान मुस्तफ़ा जे सहाबा जी तारीफ़ करे थो। ऐं जेके बि सहाबी आहिनि उन्हनि सहाबियुनि में हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु बि शामिल आहे। जेका ही कुरान, जेका फज़ीलत अबू बकर जी बयान करे थो उहा अमीर मुआविया जी आहे। जेका हज़रत उमर फारूक जी कुरान फज़ीलत बयान करे थो उहा अमीर मुआविया जी आहे। ऐं जीअं कुरान हज़रत उस्मान जे लाइ चवे थो त अल्लाह उन खां राज़ी हो, अल्लाह खां राज़ी, इहो हज़रत अमीर मुआविया जे लाइ बि आहे। जीअं शेर ख़ुदा जे लाइ अल्लाह चवे थो हिन कुरान पाक में, उहा हुकुम साॻियो ई अमीर मुआविया जे लाइ बि आहे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे सहाबा, मकामे अमीर मुआविया, कातिबे कुरान अमीर मुआविया, नारे तकबीर। जॾहिं ही कुरान पाक नाज़िल थींदो हो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा इकराम खे सॾे करे उन्हनि खां ही कुरान लिखाईंदा हुआ। ऐं तव्हां किताब खोले करे ॾिसो, उहे 50 ॼणा हुया जेके कुरान पाक लिखंदा हुआ। उन्हनि मां हिकिड़ो अमीर मुआविया बि आहे। त माना हिन कुरान पाक जी हज़रत अमीर मुआविया बि ख़िदमत कई आहे। हिन कुरान पाक खे अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु बि लिखियो आहे। ऐं इस्लाम जी वॾे में वॾी ख़िदमत हज़रत अमीर मुआविया कई आहे। 42 साल हज़रत अमीर मुआविया हुकूमत में रहियो आहे। 42 साल अमीर मुआविया हुकूमत में रहियो आहे। ऐं तव्हां ॿुधो आहे त हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन 10 साल हुकूमत कई। ऐं 10 सालनि जे अंदर 22 लख मुरबा ज़मीन उन फतह कई। हज़रत अमीर उमर जे ज़माने में 22 लख मुरबा ज़मीन
इस्लाम जे दायरे में दाख़िल थी उन एतिरी फतह कई पर हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे हुकूमत जे वक़्त में जेतिरो वक़्त हज़रत अमीर मुआविया हुकूमत में रहियो आहे 65 लख मुरबा ज़मीन अमीर मुआविया जे वक़्त में जेको आहे इस्लाम में आई। वॾे में वॾा मुल्क, वॾे में वॾा शहर, तव्हां असांजे पाकिस्तान जो जेको पिशावर आहे न, पिशावर ताईं हज़रत अमीर मुआविया जी हुकूमत ही ऐं इन पिशावर खे बि हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु फतह कयो हो। उहो हज़रत अमीर मुआविया जंहिंजे लाइ इहा ग़लति ॻाल्हि ॿुधाई वई आहे त मके जे फतह खां पोइ अमीर मुआविया मुस्लमान थियो आहे। इहा ॻाल्हि ग़लति आहे। इहा ॻाल्हि ग़लति आहे त मके जे फतह थियण खां पोइ अमीर मुआविया मुस्लमान थियो आहे। न, मके जे फतह थियण खां अॻु उमरतुल क़ज़ा जे मौक़े ते, तव्हां किताब त खोले ॾिसो न, उमरतुल क़ज़ा जे मौक़े ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अमीर मुआविया खे सॾाइनि था। ऐं उमरतुल क़ज़ा तव्हांखे ख़बर आहे त उमरतुल क़ज़ा छा खे चइबो आहे? हिकु दफ़ो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़्वाब लधो हो त मां पंहिंजे सहाबा जी जमात सां गॾु वियो आहियां ऐं बैतुल्लाह जो तवाफ़ कयो आहे, असां उमरो कयो आहे। सुबुह जो जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधायूं सहाबा इकराम खे जज़्बो थियो, सहाबा खे शौक़ु थियो, साईं हाणे हलूं था। हाणे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चवनि था इन मां इहो ज़रूरी न आहे त हाणे हलूं था, इहो मां ख़्वाब लधो आहे, इंशाअल्लाह इहो कॾहिं पूरो थींदो। सहाबी तयार थी विया। 1400 या 1500 सहाबा इकराम नबी अलैहिस्सलाम सां गॾु आहिनि। जॾहिं हुदैबिया जे मक़ाम ते, हुदैबिया जे जॻह ते पहुता आहिनि ऐं मके वारनि ॾे न्यापो मोकिलनि था त असां सिर्फ़ु उमरो करे मोटी वेंदासीं, असां तव्हां सां जंग करण न आया आहियूं, असां तव्हां सां विहण न आया आहियूं, सिर्फ़ु असांखे एतिरी इजाज़त ॾियो त असां उमरो करे वापसि वञूं। बहरहाल इन्हनि ॻाल्हियुनि ते हू न ठहिया। चए हिन साल तव्हांखे उमरो करणु न ॾींदासीं। पोइ कुझु लिखती शर्त शुरू त थिया ऐं ॿिए साल जे लाइ लिखती त ॿिए साल तव्हां उमरो कजो। ऐं ॿिए साल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उमरो कनि था ऐं उमरे खां पोइ हजामत कराइबी आहे, यानी वार कतराइबा आहिनि या कूड़ाइबा आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां पोइ चवनि था त अमीर मुआविया खे सॾु कयो। हज़रत अमीर मुआविया आयो आहे। मुस्तफ़ा करीम चवनि था अमीर मुआविया मुंहिंजी हजामत कर। हज़रत अमीर मुआविया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं मुशूं मुबारक वरितियूं आहिनि, नह मुबारक वरिता आहिनि, मथे मुबारक जा वार वरिता आहिनि ऐं उहे हज़रत अमीर मुआविया पाण वटि महफ़ूज़ करे रखिया आहिनि। ऐं पुछण वारा पुछा करनि था अमीर मुआविया ही छाजे करे रखिया थी? चई मां ही इन जे करे रखिया आहिनि, मां पंहिंजनि पोयनि खे वसीयत कंदुमि जॾहिं मां अमीर मुआविया हिन फानी जहान मां लाॾाणो करे वञा, वफ़ात करे वञा, मां उन्हनि खे चवंदुमि त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेका नुबुवत वारी चादर मां अमीर मुआविया खे तोहफ़े में ॾिनी आहे, उन्हनि खे चवंदुमि कफ़न खां अॻु में इहा चादर पाराइजो ऐं नबी अलैहिस्सलाम जा ही नह मुबारक ऐं वार मुबारक मुंहिंजे अखियुनि ते ऐं मुंहिंजे चपनि ते रखिजो त क़यामत वारे ॾींहुं मन मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नहनि मुबारकनि जे करे ऐं वारनि मुबारकनि जे करे मां अमीर मुआविया जो छुटकारो थी वञे। ऐं इहा ॻाल्हि मके जे फतह खां अॻु जी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरियूं त हज़रत अमीर मुआविया खे दुआऊं ॾिनियूं जो हदीस पाक जे किताबनि में ॾिसो, हदीस पाक जा किताब भरिया पिया आहिनि। काथे फरमाइनि था अल्लाहुम्मा जअलो हादिया महदिया, मुंहिंजा रब इन मुआविया खे हादी महदी बणाए ॾियाए। रब इन खे पाण खे बि हिदायत वारो बणाए ऐं इन खे हिदायत जो मर्कज़ बणाए त मुआविया खे ॾिसी करे ॿिया बि हिदायत वारा बणजनि। हदीस पाक में ईंदो आहे हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अलैहिस्सलाम सां गॾु सवारीअ ते गॾु आहे। हज़रत अमीर मुआविया चए थो त मुंहिंजो सीनो नबी अलैहिस्सलाम जे पुठी मुबारक खे लॻे थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे कंध मुबारक फेराए करे चवनि था मुआविया तू जो कहिड़ो जिस्म जो हिसो मुंहिंजे जिस्म जे हिसे सां मिले थो? अमीर मुआविया चए थो साईं मुंहिंजो सीनो तव्हांजे पुठीअ मुबारक सां मिले थो। उन वक़्त में हज़रत अमीर मुआविया चए थो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे लाइ हथ मुबारक खणी दुआ घुरनि था अल्लाहुम्मा बिल इल्म, मुंहिंजा रब इन मुआविया जे सीने खे इल्म सां भरजाए। मुंहिंजा अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब,
रब इन मुआविया के कुरान जो इल्म ॾिजांइ ही कुरान पाक को इल्म आहे इन मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ नबी अलैहिस्सलाम रब खां दुआ घुरनि था मुंहिंजा अल्लाह इन मुंहिंजे मुआविया खे हिन कुरान जो इल्म ॾिजांइ एॾो त इन दुआ रंग लातो जो हज़रत अमीर मुआविया खे अल्लाह हिन कुरान जो एॾो त इल्म ॾिनो एॾो त इल्म ॾिनो जेकॾहिं मुआविया जे आॾो वॾे में वॾा सुवाल अचनि था त हज़रत मुआविया उन्हनि वॾनि ॾुखियनि सुवालनि खे हिन कुरान मां हल थो करे ईसान जे बादशाह हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु ने खत मोकिलियो उन में कुछ सवाल लिखियल हा पहिरियों इन में सवाल इहो हो त ए मुसलमाननि जा बादशाह ए अमीरुल मोमिनीन पहिरियों मुंहिंजो इहो सवाल आहे त मूंखे ॿुधाए त दुनिया में उहा कहिड़ी शइ आहे जेका ज़मीन जी नाहे पर ज़मीन में मौजूद आहे ज़मीन में मौजूद पर ज़मीन जी शइ नाहे या उहा कहिड़ी शइ आहे हज़रत अमीर मुआविया जे आॾो जॾहिं इहो ख़त पढ़ियो वञे थो पहिरियों सुवाल खुले थो अमीर मुआविया पंहिंजे मुंशीअ खे चवे थो त इन जो जवाब लिख त उहा ज़मीन में उहा शइ जेका ज़मीन जी नाहे पर आहे ज़मीन में चवेसि त उहो हजर असवद आहे उहो हजर असवद जो आहे ज़मीन में अॼु ताईं ज़मीन में दुनिया में मौजूद आहे मके बैतुल्लाह जे दीवार में जाता काबतुल्लाह जो तवाब शुरू थींदो आहे ऐं उते उन दीवार में उन कुंड में वो हजर असवद रखियल आहे दुनिया में पर इहो दुनिया जो नाहे छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इहो हजर असवद जन्नत मां आयो आहे अजीब ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां मिशकात शरीफ की हदीस आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन हजर असवद खे ब कन बि आहिनि इन हजर असवद खे ब अखियूं बि आहिनि ऐं इन हजर असवद खे ज़बान बि आहे मां तव्हां खां पुछा कयां थो केतिरा हज जा उमिरि ते विया आहिनि ऐं तव्हां हजर असवद जो दीदार कयो आहे उनखे चुमी बि ॾिनी आहे पर तव्हां कोन ॾिठो हूंदो त हजर असवद खे ज़बान आहे उनखे कन आहिनि उनखे अखियूं आहिनि कंहिं बि ॾिठो न आहे पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे ॿुधायो आहे असांजो ईमान आहे जॾहिं क़यामत वारो ॾींहुं थींदो न मिशकात शरीफ हदीस आहे जॾहिं क़यामत वारो ॾींहुं थींदो इहो हजर असवद ईअं घुमंदो जीअं जहाज़ चकर काटींदो आहे न जीअं जहाज़ घुमंदो आहे पेशावर जेके दोस्त हलिया हुआ अने उन ॾिठो हूंदो त उहो जहाज़ जेको आहे आख़िरी ॾींहं ते सॼे उन जलसे जो मुआइनो करे पियो ऐं बार बार फिरी फिरी उन जलसे जे मथां चकर ॾे पियो ऐं उहो घुमे पियो ईअं क़यामत वारे ॾींहुं हजर असवद बि महशर वारे मैदान में सभिनी माण्हुनि जे चौधारियूं हीअं फिरंदो गोल फिरंदो ऐं पोइ उहो हजर असवद रब सां ॻाल्हाईंदो चऊं त मुंहिंजा अल्लाह हे फाण जेको आहे न मां ॾिसां थो इहो हज ते आयो हो हे उमिरि ते आयो हो ऐं इन मूंखे चुमी ॾिनी इन मुंहिंजो इस्तिलाम कयो हो इन बैतुल्लाह जो तवाब कयो हो मां इन खे ॾिठो हो मां इन खे सुञाणा थो मुंहिंजा अल्लाह इहो मां जेकर तुंहिंजो सचो रुकन आहियां त इन जे बारे में मुंहिंजी सिफारिश क़बूल करे मां इन खे जन्नत ॾे मोकिल त माना सभिनी खे हजर असवद उन्हनि अखियुनि सां ॾिसे थो जेके अल्लाह उनखे अखियूं ॾिनियूं आहिनि ऐं क़यामत ऐं जेको माण्हू ते लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक पढ़े थो इहो ॿुधे थो ऐं क़यामत वारे ॾींहुं उहा ज़बान उन सां ॻाल्हाईंदो ऐं उन जे लाइ सिफारिश कंदो ऐं इहो जॾहिं जन्नत मां आयो हो तमामु सफ़ेद ऐं अछो हुयो पोइ जॾहिं जेको माण्हू उनखे चुमी ॾींदो आहे न उन चुमी ॾियण सां उन जे जिस्म मां उहो गुनाह चूसींदो आहे इन जे करे उहो माण्हुनि जा गुनाह चूसे चूसे पाण कारो ठिकर थी वियो आहे पाण कारो बणिजी वियो आहे पर जॾहिं जन्नत मां आयो हो उन वक़्त में उन जी इहा सूरत न ई अछो हो त हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो लिखेसि त इहो हजर असवद आहे दुनिया में आहे पर दुनिया जी शइ न आहे अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब मुंहिंजा रब मुआविया खे हिन क़ुरान जो इल्म ॾिजांइ इहा मुस्तफ़ा जे दुआ जो असर आहे जो हज़रत अमीर मुआविया जे आॾो जेकॾहिं ॾुखियो सुवाल अचे थो त उन जो जवाब ॾे थो ॿियो सुवाल इहो आयो त ए अमीर मुआविया ॿुधाए
दुनिया में वो केड़ो पानी आ जो न आसमान मां नाज़िल थियो आ न ज़मीन मां निकतो आ न ज़मीन जो पानी आ न आसमान जो पानी आ पर दुनिया में वो पानी ज़ाहिर थियो आ केड़ो पानी आ हज़रत अमीर मुआविया चए तो लिखे त इहो उहो पानी आ जो खंदक जे मौके ते जने मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा इकराम शिकायत करन था अल्लाह जा रसूल पानी खपी वियो आ उन मरी वियासे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े साहबे खे चवनि था त भला वञी खीमन में ॾिसी आ जेते जेतो तोखे पानी मिलंदो वञे हिकिड़ो ढुक खणी मिलई वो हेॾे खणी आ हिकिड़े ढुक जेतिरो पानी मिलियो आ उहो सहाबी लोटे में खणी आयो आ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो हथ मुबारक उन लोटे में विझनि था हदीस पाक जे किताबनि में लिखियो पियो आहे मुस्तफा जे आंगुरनि मुबारकनि मां हथ मुबारक मां ईअं पानी वहणु शुरू थी वियो ईअं वहणु थी जीअं नलके मां पानी वहंदो आहे अमीर मुआविया चए थो उहो मुस्तफा जे जिस्म जो पानी आहे जो न ज़मीन मां निकितो न आसमान मां निकितो टियों सवाल इहो आहे ओ अमीर मुआविया उहे 5 कहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे न अबो आहे न अम्मा आहे न अबे जे पुठीअ मां आयूं आहिनि न अम्मा जे रहम मां आयूं आहिनि उहे कहिड़ियूं 5 शयूं आहिनि हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो उन्हनि मां पहिरीं शइ हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे जो आदम खे अल्लाह पैदा कयो न आदम खे अबो आहे न आदम खे अम्मा आहे ऐं उहो ज़मीन में घुमियो फिरियो आहे ऐं ॿी उहा शइ आहे जो न उन खे अबो आहे न उन खे अम्मा आहे ज़मीन में घुमी फिरी आहे उहा बीबी हवा आहे बीबी हवा खे अल्लाह बिना अबे अम्मा जे पैदा कयो ऐं टी उहा शइ आहे जेका ज़मीन में घुमी फिरी आहे न उन खे अबो आहे न उन खे अम्मा आहे उहा मूसा अलैहिस्सलाम जी लठा जो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम झंग में बकरियुनि सां बीठो आहे बकरियूं थो पियो चारे अल्लाह फरमाए थो वमा तिलक बियमीनिक या मूसा क़ाल हिय असाय अतवक्कउ अलैहा व अहुश्शु बिहा अला गनमी वलिय फीहा मआरिब उखरा क़ाल अलक़हा या मूसा फअलक़ाहा फइज़ा हिय हय्यतुन तसआ उहा मूसा अलैहिस्सलाम जी लठा जो उन्हें के न अबो आ न उन्हें के अम्मा है न अबे जे पुठिया मां आई आ न अम्मा जे रहम मां जाई आ ऐं ज़मीन ते घुमी फिरी आ मूसा अलैहिस्सलाम जी लठा ऐं चौथी उहा शइ जेके न अबो आ न अम्मा है ऐं ज़मीन में घुमी फिरी आ उहा साले अलैहिस्सलाम वारी उठी आ जो कौम वारा अची करे चवनि था ओ साले नबी तूं दावा करे थो त मां अल्लाह जो नबी आहियां मां रब जे तरफ़ां तव्हां ने रसूल थी करे आयो आहियां ओ साले असां तोखां हिकिड़ो सुवाल कयूं था जेकॾहिं सचो रसूल हूंदे त उहा असांजो सुवाल पूरो कंदे चई कहिड़ो तव्हांजो सुवाल आहे कहिड़ी तव्हांजी ॻाल्हि आहे चई साम्हूं जबल आहे चई हा हाणे असांजो इहो मुतालबो आहे जबल मां 10 महीननि जी ढुकी ॾाची पैदा थिए असांजे आॾो अची फरजणे असां अखियुनि सां ॾिसूं पोइ तोखे सचो रसूल मञींदासीं सालियो नबी दुआ घुरे थो मुंहिंजा अल्लाह हिननि ॾाढो ॾुखियो सुवाल कयो आहे मुंहिंजा रब या मुंहिंजे वस में त ॻाल्हि कान्हे का अल्लाह फरमाए थो सालियो नबी घबराइण जी ज़रूरत कान्हे का तुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि ॾुखी आहे पर मां रब जे आॾो ॾुखी नाहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर रब साईं फरमाए थो मां हर शइ जे मथां कुदरत रखण वारो आहियां इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून रब साईं फरमाए थो मां जे करे का शइ पैदा करणु चाहींदो आहियां उन खे ईअं चवंदो आहियां थी त उहा थी पवंदी आहे साले नबी इन जबल जे तरफ़ इशारो करणु तुंहिंजो कमु आहे तुंहिंजे इशारे सां तुंहिंजे हथ ते इहो मौजूदो ज़ाहिर करे इन पत्थरनि मां 10 महीननि जी ढुकी ॾाची पैदा करणु मां अल्लाह जो कमु आहे हर साले अलैहिस्सलाम इशारो कयो इशारे सां 10 महीननि जी ढुकी अल्लाह उन जबल मां ॿाहिरि मोकिली त हज़रत अमीर मुआविया चए थो इहा साले अलैहिस्सलाम जी उठी आहे के पंजी उहा शइ कहिड़ी आहे जंहिंखे न अबो आहे न अम्मा आहे ज़मीन ते घुमी ऐं फिरी आहे हज़रत अमीर मुआविया चए थो उहो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम वारो घटो आहे फलम्मा बलग मअहु साय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा क़ाल या अबत फ़अल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन
इब्राहिम अलैहिस्सलाम ख्वाब में ॾिसे थो रब जो हुकुम थियो आहे त प्यारे में प्यारी शइ अल्लाह जे नाले ते कुर्बान कर। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चवे थो पुट खां वधीक मूंखे का प्यारी शइ कान्हे का, इहो हुकुम थियो आहे त मां पुट खे कुहां। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम घरवारीअ खे चवे थो पंहिंजे बच्चे इस्माइल खे तैयार कर, मां उनखे दोस्त जे दावत ते थो वठी वञा। घरवारीअ खे नथो ॿुधाए, इस्माइल नबीअ खे नथो ॿुधाए। जॾहिं मिना जे मैदान में घुमंदा घुमंदा अचनि था, रब साईं फरमाए थो फलम्मा बलग मअहु साय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा क़ाल या अबत फ़अल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। जॾहिं पुट उन सां डुकण भाण जहिड़ो थियो, घुमण फिरण जहिड़ो थियो, चए थो बच्चा मां निंड में ॾिसां थो त मां तोखे ज़बह करे रहियो आहियां, तोखे कुही रहियो आहियां, हाणे तुंहिंजो छा ख़्यालु आहे? जेकॾहिं इब्राहिम नबी आहे त उन जो बच्चो बि नबी आहे। चए थो मुंहिंजा बाबा जेको तोखे रब जो हुकुम आहे उहो करे ॾे, मूंसां सलाह करण जी ज़रूरत कान्हे का, इंशा अल्लाह मूंखे सब्र कंदड़ मां लहंदे। जेकॾहिं अल्लाह जो इहो हुकुम आहे ऐं तूं मञण जे लाइ बाबा तयारु आहे त मां बि तुंहिंजो बच्चो इस्माइल आहे, मां बि रब जो हुकुम मञण जे लाइ तयारु आहियां। इब्राहिम अलैहिस्सलाम बहरहाल इस्माइल अलैहिस्सलाम खे ज़िबह करे थो। अल्लाह शुरीअ खे हुकुम करे थो खबरदार मता इस्माइल जे वार खे बि नुक़सान पहुचाए। इन इब्राहिम जी कुर्बानी भी मुखे कबूल करनी आ, इस्माइल भी बचाइणो आ। जिब्राइल जी मुझा रब्बे जलील देर न कर जन्नत मां घटो काहे। इब्राहिम जूं अखियूं बधियूं पयूं आहिनि, उन्हें खे ख़बर कान पवंदी। इस्माइल खे ॿाहिर करे ऐं उन्हें जे हेठां वो घटो ॾेता त मुंहिंजो इब्राहिम पंहिंजी दिल जी तमन्ना पूरी करे। त घटो कुसी वियो। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जा शुक्राना कया त हजरत अमीर माविया चए तो वो इब्राहिम इस्माइल अलैहिस्सलाम वारो घटो आ जेको जन्नत मां अल्लाह मोकिलियो हो ऐं इस्माइल जे इवज़ में अल्लाह उन खे ज़िबह करायो हो, उन खे कोरायो हो। साथी चवे तो साईं अञा हिकिड़ो सुवाल आहे। ते कहिड़ो सुवाल आहे? चे हिन में लिखियल आहे त ए अमीर माविया ॿुधाए त उहा कहिड़ी शइ आहे? न ज़मीन में घुमी आ, न ज़मीन में घुमी आ, न उहा औरत आ, न उहा मादी आ, पर उन खे कुरान में माउ चयो वियो आहे। उहा कहिड़ी शइ आहे? हज़रत अमीर माविया चवे त इहो मके जी सरज़मीन आहे। छो त मके खे उम्मुल कुरा चयो वियो आहे। उम्म जी माना आहे मां। उम्म जे लफ़्ज़ जूं ॿ माना आहिनि, हिकिड़ी उम्म जी माना आहे मां, ॿी उम्म जी माना आहे बुनियाद। छो त मके वारी ज़मीन, मक्को जाते शहर आहे, जाते बैतुल्लाह या काबतुल्लाह या पूरी दुनिया जो इहो विच आहे। इन अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन फीहि आयातुम बज्जिनातुम मकाम इब्राहीम व मन दखलहु कान आमिना वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैति मन इस्तता इलैहि सबीला व मन कफर फइन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन। अमीर माविया चए तो आ मक्के जी सरज़मीन आ। साथी चयोसि अञा हिकिड़ो आख़िरी सुवाल लिखियल आहे। चई छा लिखियल आहे? चए हिन में लिखियल आहे उहा कहिड़ी शइ आहे? न जिन आहे, न इंसान आहे, न मलाइको आहे, न जानवर आहे, पर क़ुरान में लिखियल आहे त उहा साहु खणंदी आहे। छो त साहु जिन खणंदो, इंसान खणंदो, जानदार खणंदो, ऐं क़ुरान में लिखियो पियो आहे त उहा शइ साहु खणंदी आहे। उहा कहिड़ी आहे? हज़रत अमीर माविया उन खे चवे थो लिखेसि, क़ुरान में लिखियो पियो आहे वसुबह इज़ा तनफ़स। रब साईं चवे थो मूंखे सुबुह जो कसम आहे जॾहिं सुबुह साहु खणंदो आहे। हज़रत अमीर माविया चए थो उहो सुबुह आहे, न जिन आहे, न मलाइको आहे, न इंसान आहे, न ॿियो को जानदार आहे, ऐं उहो सुबुह आहे ऐं उन जे लाइ क़ुरान में लिखियो पियो आहे त उहो साहु खणंदो आहे। त
त ई हज़रत अमीर मुआविया खे नबी अलैहिस्सलाम जी ई दुआ ही जो नबी उन खे दुआ कई अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब मुंहिंजा अल्लाह मुआविया खे क़ुरान जो इल्मु ॾिजांइ। इहो नबीअ जे दुआ जो असर हो जो हज़रत अमीर मुआविया खे अल्लाह क़ुरान जो इल्मु ॾिनो हो। ऐं हज़रत अमीर मुआविया नबी अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी आहे ऐं नबी साईं जो सालो आहे। दुनिया में कहिड़ा माण्हू आहिनि जिन खे साला प्यारा न आहिनि ऐं नबी अलैहिस्सलाम जो अमीर मुआविया सालो आहे ऐं अमीर मुआविया नबी अलैहिस्सलाम जी ख़िदमत कई आहे। ऐं बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि करे आख़िरी ऐं उन खां पोइ दुआ घुरूं था छो त सभिनी जो ख़्यालु जेको आहे इल्मी ॻाल्हि या क़ुरान वारी ॻाल्हि माण्हुनि खे न वणंदी आहे। सुर वारो मौलवी हुजे ऐं अहिड़ो सुर करे जो न पाण सम्झे न ॿुधण वारा सम्झनि, बसि पोइ ते वाह वाह हूंदी आहे। छो त असां हिन क़ुरान जो इल्मु इन खां असांजो एॾे तवजो आहे ई कोन त क़ुरान छा थो चए, क़ुरान मां असांखे छा आहे सम्झणो ऐं नई ॻाल्हि या इल्म वारी ॻाल्हि इहा शइ असांखे न वणंदी आहे। त बहरहाल मुंहिंजा मोहतरम दोस्तो मां तव्हांखे चयुमि त कूंडा न्याज़ इहा रस्म आहे, इन जी हक़ीक़त तव्हांजे आॾो बयानु कयां पियो, दुआ घुरूं था। 22 तारीख़ रजब ते उन अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात आहे जेको हज़रत अमीर मुआविया 42 साल इस्लामी हुकूमत में रहियो, 22 साल मुस्लमाननि जो हुक्मरान रहियो आहे ऐं 22 साल जंहिं इस्लाम जी ख़िदमत कई आहे ऐं जंहिंजे दौरे खिलाफ़त में वॾे में वॾी जेको आहे इस्लाम तरक़ी कई आहे उन अमीर मुआविया जी वफ़ात 22 रजब ते आहे। ऐं इन 22 रजब ते कूंडा न्याज़ जी रस्म थींदी आहे ऐं माण्हुनि खे इहो ॿुधायो वेंदो आहे त इमाम जाफ़र सादिक जो हुक्म आहे, इमाम जाफ़र सादिक जो इहो न्याज़ आहे ऐं इमाम जाफ़र सादिक ॾे इहा निस्बत कई वेंदी आहे, इहा बिल्कुलु ग़लति आहे। मां चैलेंज सां चवां थो केर बि मूंखे साबित करे ॾेखारे त इन रजब जे महीने में इमाम जाफ़र सादिक न ॼाओ आहे न वफ़ात कई अथई, न उन जो ॼमण आहे न उन जी वफ़ात आहे, त पोइ उन जो न्याज़ छाजो आहे। इन 22 तारीख़ ते अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात आहे। इन जे करे सहाबा जा जेके दुश्मन आहिनि, सहाबा जा जेके मुखालिफ़ आहिनि उहे इहा ख़ुशी मल्हाईंदा आहिनि, उहे ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। ऐं इहा रस्म शुरू कीअं थी? ही पहिरियों असांजो मुल्क जेको आहे सॼो हिंदुस्तान हो, पाकिस्तान पोइ जुदा थियो। इन इंडिया में हिंदुस्तान में हिकिड़ो शहर आहे रामपुर, रामपुर में हिकिड़ो नवाब रहंदो हो। पोइ उन जी हिकिड़ी लौंडी हुई, बानी हुई जेका उन जी मंज़ूर नज़र हुई ऐं उहो नवाब जेको आहे राफ़िज़ी मज़हब जो हो, शियो हो। पोइ उन खे ख़ुशि करण जे लाइ उन जी जेको आहे उहा उन जी ताइफ़ा जेका हुई ऐं उहा मंज़ूर नज़र बानी जेका हुई उन जेको आहे इहो कूंडा न्याज़ जेको आहे शुरू कयो। इहा कूंडा न्याज़ जी सुन्नत जेको आहे उन रंडीअ जी आहे, उन जो तरीक़ो आहे, उन खे ईजाद कयो। ऐं जेका इहा हलंदी हलंदी असांजा सादा सूदा मुस्लमान उनखे का ख़बर कान्हे, का ग़लति बयानी करे ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए करे ऐं माण्हुनि खे जेको आहे ऐं इहा खाराए वञे थो या असांजा सादा सूदा मुस्लमान बि कूंडा न्याज़ करनि था। इन जे करे देवबंदी आलिम हुजनि, बरेलवी आलिम हुजनि, अल हदीस जा आलिम हुजनि, सभिनी जी मुतफ़क़ अलैह फतवा आहे त कूंडा न्याज़ करणो बि गुनाह हुआ, खाइण बि गुनाह हुआ ऐं हराम हुआ, नाजाइज़ आहे। ऐं इहो खाइण बि हराम आहे, खाराइण बि हराम आहे, करण बि गुनाह आहे। सभिनी जी शरो देवबंदी न, देवबंदी आलिम, बरेलवी आलिम, बरेलवियुनि जा आलिम हुजनि, देवबंदियुनि जा आलिम हुजनि, अल हदीस जा आलिम हुजनि, सभिनी जी इहा फतवा आहे त कूंडा न्याज़ जेको आहे इहो हराम आहे ऐं करणो गुनाह हुआ, न खाइजे न खाराइजे। मुंहिंजा मोहतरम अज़ीज़ दोस्तो जेके मां अल्फाज़ चा अल्लाह ताला खां दुआ आहे त शाल रब साईं क़बूल फरमाए ऐं तव्हां सां जमी मुस्लमाननि खे नबी अलैहिस्सलाम जा जेके बि जमी सहाबी आहिनि ऐं नबी साईं फरमाइनि था असहाबी कन नजूम, मुंहिंजा सभु सहाबी सितारा अथव। फबिअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम, जंहिंजे बि कढ लॻंदव तव्हांखे हिदायत मिलंदी। अल्लाह ताला खां दुआ आहे त मुस्तफ़ा करीम जे सभिनी सहाबियुनि सां अल्लाह ताला तव्हां असांखे सची ऐं पक्की मोहबत नसीब अता फरमाए। जेके अल्फाज़ चा अल्लाह ताला क़बूल फरमाए ऐं उनखे हिदायत ऐं निजात जो सबब ऐं ज़रियो बनाए। जिन दोस्तनि जेको आहे ही रहमत भरियो बरकत भरियो क़ुरान पाक जो प्रोग्राम रखियो आहे ऐं बच्चनि जे दिस्तारबंदीअ जे ख़ुशीअ जे मौक़े में अल्लाह ताला उन जिन बि दोस्त हिन में तामन कयो आहे अल्लाह ताला उन्हनि जो क़बूल फरमाए। उन्हनि जी महिनतुनि खे ऐं उस्ताद जे ख़िदमतुनि खे अल्लाह तबारक व तआला क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा अइन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्न इबादतिक। अल्लाहुम्मा अइन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्न इबादतिक। ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम। सुब्हानल्लाह रब्बिल अर्शिल अज़ीम वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नस्अलुका मूजिबाति रहमतिक व अज़ाइम मग़फ़िरतिक वल गनीमत मिन कुल्लि बिर्रिन व सलामत मिन कुल्लि इस्मिन ला तदउ लना ज़ंबन इल्ला गफ़रतह वला हम्मन इल्ला फ़र्रजतह वला हाजतन हिय लका रिज़न इल्ला क़ज़ैतहा।